गुजारिश कंदुसि कोहिस्तान के झूने शायर मोहतरम कमर कोहिस्तानी के जेको हिन मौके जी निस्बत सां शेर तव्हांजे साम्हूं पेश कंदो। मोहतरम कमर कोहिस्तानी साहब। अवामी मिनिस्टर मोहन अथो गरीबन में आदर विराए। अवामी मिनिस्टर मोहन अथो गरीबन में आदर विराए। यह सोच हुन जे दिल में बख्शी भगवान बहितर आहे। यह सोच हुन जे दिल में बख्शी भगवान बहितर आहे। अवामी मिनिस्टर मोहन अथो गरीबन में आदर विराए। कोस्तान जे भलाई जो कम खयो हुन आहे हथ में। कोस्तान जे भलाई जो कम खयो हुन आहे हथ में। ख़ुदा तरस माण्हू मिलिया आहिनि हुनखे सथ में। ख़ुदा तरस माण्हू मिलिया आहिनि हुनखे सथ में। ख़ुशियूं हाण हू थो वञी घर घर विराए। अवामी मिनिस्टर मोहन ऐसो गरीबन में आदर विराए। ख़ुदा डॉक्टर मोहन जो सदा थींदो हामी। ख़ुदा डॉक्टर मोहन जो सदा थींदो हामी। माण्हू हुन खां कमु वठनि ऐं न थियनि संदसि को सलामी। ख़ुदा डॉक्टर मोहन जो सदा थींदो हामी। माण्हू हुन खां कमु वठनि न थियनि संदसि को सलामी। कई हीअ ॻाल्हि हुन हर कंहिं सां हर हर आहे। अवामी मिनिस्टर मोहन ऐसो गरीबन में आदर विराए। घणनि घरनि जा पिया चुल्हा रोज़ ॿरंदा। घणनि घरनि जा पिया चुल्हा रोज़ ॿरंदा। ॿार मिसकीन मारुनि जा बुखूं कोन मरंदा। घणनि घरनि जा पिया चुल्हा रोज़ ॿरंदा। ॿार मिसकीन मारुनि जा बुखूं कोन मरंदा। शागिर्द जो दुआगू कमर रिटायर्ड मास्टर आहे। अवामी मिनिस्टर मोहन ऐसो गरीबन में आदर विराए। इहा सोच हुन जे दिल में बख्शी भगवान बहितर आहे।